घोटकी में क़ौमी रागी सरमद सिंधी जी वरसी तकरीब कोठाई वई। घोटकी जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि पारां कोठायल तकरीब में कामरेड अकरम थईम, रशीद सिंधी, रऊफ़ पारस, दायो, अयाज़ लतीफ़ दायो ऐं ॿियनि शिरकत करे सरमद सिंधी जे तस्वीरागाह ॾिया ॿारे खेसि भरपूर भेटा पेश कई। उन मौक़े ते वरसी तकरीब खे ख़िताब कंदे मुक़ररनि जो चवणु हो त सरमद सिंधी सुरीले आवाज़ में हज़ारे क़ौमी गीत ॻाए क़ौम खे बेदार कयो। खेसि कॾहिं बि विसारे नथो सघिजे, हू सदाईं सिंधी क़ौम जे दिलनि में ज़िंदा रहंदो। बाशूर क़ौमनि जे मथां इहो फ़र्ज़ु हूंदो आहे त उहे पंहिंजनि अहिड़नि क़ौमी रागियुनि, क़ौमी कलाकारनि, क़ौमी शाइरनि खे इन नमूने भेटा ॾियनि। ऐं मूंखे इहा ख़ुशी आहे त असांजा जेके नौजवान आहिनि उहे पंहिंजे इन क़ौमी रागियुनि जे ऐं क़ौमी कलाकारनि जे वरसे खे, उन्हनि जी मशाल खे खणी करे अॻिते वधी रहिया आहिनि। सरमद सिंधी हिकु उहो सिंध जो हिलाली पुटु रहियो जे पंहिंजो आवाज़ ज़रिए मज़लूम माण्हुनि जो, ग़रीब माण्हुनि जो, अबोज माण्हुनि जो आवाज़ ईवाननि ताईं पहुचायो। असां अॼु सरमद सिंधी खे यादि करे असांखे ईअं महसूसु थिए थो त हिन प्रोग्राम में असां सरमद मौजूदु आहे। हीउ सिंध जो उहो जेको आहे त कलाकार आहे, जीअं शेख अयाद जी शाइरी हुजे, शाह लतीफ़ जी शाइरी हुजे, ऐं ज़फ़र ॾेथी जी शाइरी हुजे, उस्ताद बुखारी जी शाइरी हुजे, ऐं सिंध जे ॻोठ ॻोठ ऐं घर घर जी जेकी आहे त हिकिड़ी कहाणी हिन सिंध जे शऊर खे उजागर कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।